हज़रत सचल सरमस जे 197वीं उर्स जूं तक़रीबूं दराज़ा शरीफ़ में जारी आहिनि, जिते गेड़ू वेस पहिरियल सूफ़िन जूं हक़ मौजूद ऐं सदा मौजूद जूं सदाऊं बुरी रहियूं आहिनि। सचल सरमस दराज़ा शहर में सन 1152 हिजरी में मियां सलाहुद्दीन फारूकी जे घर में जनम वरितो। हुन 12 में क़ुरान शरीफ़ हिफ़्ज़ कयो, जंहिं बैदि अरबी ऐं फारसी इल्म सां गॾु मार्फत ऐं तसव्वुफ़ जी तकमील संदसि चाचे ऐं मुर्शिद ख्वाजा अब्दुल हक कराई। सचल सरमस के मंसूर सानी, हाफिज़ दराज़ी ऐं अतार सिंध करे बि सॾियो वञे थो। खेसि सरमस जे लक़ब सां उन करे यादि कयो वेंदो आहे जो पाण इश्क इलाही में मस्त ऐं मदोश रहंदा हुआ। सचल सरमस 7 ॿोलियुनि में शाइरी कई, उन करे खेसि हफ़्त ज़बान शाइर सॾियो वञे थो। संदसि शाइरी दिलि खे छुहंदड़ ऐं मन जे तारनि खे छेड़ींदड़ आहे, जंहिंमें हुन वहदत जी वाई वर्नाई आहे त हक़ीक़त जो होको बि ॾिनो आहे। अल्लाह जे आवाज़ कसम चढ़त दुखो, अल्लाह जे आवाज़ कसम चढ़त दुखो, तेरी जे पैर के को मर्द परूड़े, तेरे जे पैर के को मर्द परूड़े। दुनिया जे अकाबरन तोड़े आलमन सचल सरमस जे पैगाम खे इंतहा पसंदी खिलाफ़ हिकु लिलकार करार ॾिनो आहे। उहो ई सबबु आहे जो सचल ऐं संदसि हम असरनि जी तसव्वुफ़ वारी प्रचार सिंध परगणी खे इंतहा पसंदीअ खां पाक रखण में किरदारु अदा कयो आहे। मुख्तार अली सुमरो, KTN न्यूज़, कराची।